हिन इलाइक़े जा जेके मोअज़्ज़िन आहिनि, जेके समाजी तौर ते सरगर्म आहिनि समाजी कमनि जे हवाले सां, हितां जा मक़ामी माण्हू आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं त हिन स्कूल जी छा सूरत हाल आहे। उस्तादनि जे न अचण वारी जेका ॻाल्हि आहे उन में केतिरी सदाकत आहे। शागिर्दनि जी शिकायत बिल्कुलु दुरुस्त आहे, बल्कि इन्हनि जे वालिदेन जी बि इहा शिकायत आहे ऐं कुझु कंप्लेंट्स असां करे बि चुका आहियूं। ही स्कूल आहे जंहिंजे उस्तादनि खे म्यूनिसिपल कमेटी बेस्ट टीचर जा सर्टिफिकेट ॾिना हुआ। हाणे इन ही बेस्ट सर्टिफिकेट पंहिंजो उस्ताद हिन खे चइबो आहे जो असांजे मोमारनि जी, असांजे बचड़नि जी, असांजे मुस्तक़बिल खे तबाह पिया कनि। तालीम आहे कोन, उस्ताद आहिनि कोन। तव्हां ॿारनि जी ज़बानी ॿुधो, असीं त रोज़ु ॾिसंदा आहियूं स्कूल में खटूं पयूं आहिनि, स्कूल में छुड़ागी लॻी पई आहे। हेॾो सारो किरोड़ रुपयनि जे लागत सां हीअ बिल्डिंग ठहियल आहे। हर शइ जी हिते ज़रूरत आहे, पाणी आहे, टैंकर, लेटरूं सभु कुझु आहिनि। कमी छाजी आहे? कमी उस्ताद जे प्रेसिडेंसी जी आहे, कमी उस्ताद जे ईमानदारी जी आहे, कमी तालीम खाते जे ईमानदारी जी आहे। हिननि मासूमनि जो जॾहिं उमिरि गुज़री वई, तालीम पिराणे जी उमिरि खां चढ़ी विया, त हिननि जो मुस्तक़बिल जेको तबाह पियो थिए उन जा ज़िमेदार क़यामत ताईं इहे बाअसर माण्हू हूंदा। बदकिस्मती चइजे त जेके उस्ताद आहिनि उहे पंहिंजे इन पेशे सां बि सचा न आहिनि। ही सभु ॿारड़ा जेके इन्हनि जी तालीम एॾी मुतासिर थी वई आहे जो ही ॿार पढ़ी कोन था सघनि। हिते इन जे करे वेठा आहिनि जो जेकॾहिं घर था वञनि त घर वारा सम्झनि था त ही ॿार कूड़ था वणनि, पर ईअं कोन्हे। हिते उस्ताद अचण लाइ तयारु कोन्हनि। उस्तादनि जे न अचण जे करे हिन मिडिल स्कूल जी ऐं दावा सां थो चवां जेकॾहिं कंटिन्यू उस्ताद अचनि ऐं पढ़ाइनि त हिन स्कूल में 100 जे तइदाद में शागिर्द थी वेंदा। पर जेके शागिर्द आहिनि उहे बि हाणे अचणु छॾे विया आहिनि ऐं हींअर तव्हां शागिर्दनि जी हालति ॾिठी आहे। म्यूनिसिपल बोलहड़ी जेको कोटड़ी जो इंतिहाई गुतियल आबादी वारो इलाइक़ो आहे, उते जे हिकु ख़ूबसूरत बिल्डिंग वारे स्कूल मिस्किन कॉलोनी जे गवर्नमेंट मिडिल स्कूल जी सूरत हाल ॾिठी। गुज़िरियल 3 सालनि खां हिते उस्ताद 2 मुक़ररु थियल आहिनि स्कूल में, पर उहे अचनि नथा। ॿारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं तव्हां, ॿारनि जो चवणो त हफ़्तो ॿ हफ़्ता नथा अचनि, वरी हिकिड़ो ॾींहुं हिते हाज़िरी लॻा हलिया था वञनि, का बि पढ़ाई कान्हे का। उहे ॿार जेके प्राइवेट स्कूलनि जूं ॻरियूं फ़ियूं भरे नथा सघनि, उहे हिते अचनि था ऐं सॼो ॾींहुं हिते वेही ख़ामोशी सां बिना कंहिं तालीम जे, बिना कंहिं पढ़ाई जे वापसि घरनि ॾांहुं मोटी वञनि था। कैमरामैन रहमान जमाली सां गॾु शौकत मेमन, टाइम न्यूज़, कोटड़ी।